يستهزئونك الذي يقولون فإنهم لا يكذبونك ولكن الظالمين بآيات الله يجحدون ولقد كذبت رسل من قبلك فصبروا على ما كذبوا وأوذوا حتى أتاهم نصرنا ولا مبدل لكلمات الله ولقد جاءك من نبأ المرسلين दुनिया जी हयाती रुगो रांद चर्चो है जेकी परहेज़गार तिनी लाखरत जी जाए भली है पुछो न समझो बेग जानो ता जेकी हू चवंदा आहिनि सो तोखे ज़रूरु धमकी न कंदो पोइ न रुगो तोखे कूड़ चवंदा आहीं पर ज़ालिम अल्लाह जी आयतन जो इनकार कंदा आहिनि बेशक तो कां बि घणा असां पैगंबर मोकिलिया जिनी खे कूड़ सम्झियो वियो पोइ पंहिंजे कूड़े बाहिजण ऐं पंहिंजे ॾुख विझण ते असीं ऐसी सब्र कंदा रहिया जॾहिं असांजी मदद पहुती अलाह जी तव्हां ॻाल्हि यानी अंजामनि खे को बि फेरींदड़ न बेशक तो वटि पैगंबर जी कुझु ख़बर आई वैन कान कबोर अलैक राज़ुम बन सादन तब तगी नफकन फिल अर्ज़ि औ सुलमन फिस समाए वतातिहिम बिआयात वलो शाअ लजमहुम अलल हुदा फला तकूनन मिनल जाहिलीन ॾुखियो ते लॻो जेकॾहिं ज़मीन में का सुरंगणी सघे या आसमान ते का ॾाकण ठाहे सघे या वटन को मौजूदो आणी त आणी उन खे ॾेखारी जेकॾहिं अलाह घुरिया त मिणी खे हिदायत ते गॾु करे पोइ हाणे ॼाण मां न हुज इनमा यस्तजिबु الذين يسمعون والموتى يبعثهم الله ثم إليه يرجعون وقالوا لولا نزل عليه آيات من ربه قل إن الله قادر على أن ينزل آية لكن أكثرهم لا يعلمون وما من دابة في الأرض ولا طائر يطير بجناحيه إلا أمم أمثالكم ما فرطنا في الكتاب من شيء ثم إلى ربهم يحشرون जेकी हक़ तलबीदड़ थी हक़ ॻाल्हि खे ॿुधंदा ते इस्लाम जी दावत क़बूल कंदा ऐं उन खे अलाह हिदायत कंदो आहे मोलनि यानी काफ़र खे अलाह क़यामत ॾींहुं खड़ो कंदो ऐं ॾाहिं मोटाया वेंदा ऐं चवनि था त पालणहार वटां पैगंबर ते का निशानी छो न लाथी वई आहे पैगंबर चओ त अलाह निशानी जे लाइण ते सवारो आहे पर मुंहिंजा घणा माण्हू न ॼाणंदा आहिनि न को ज़मीन में को चुरंदड़ न की पखी जो पंहिंजे खंभड़ाटियुनि सां उॾामे थो पर हवा जहिड़ियूं टोलियूं ऐं सभु का शइ किताब यानी लूह महफ़ूज़ में लिखण खां सवाइ न छॾई वरी पंहिंजे पालणहार ॾांहुं गॾु कयूं वेंदियूं वल्लज़ीन कज़्ज़बू बिआयातिना सुम्मुन व बुकुमुन फ़ी ज़ुलुमात मन यशाअ अल्लाहु युज़िलिल व मन यशाअ यजअलहु अला सिरातिन मुस्तक़ीम قل أرأيتكم إن أتاكم عذاب الله وأتاكم ساعة وغير الله تدعون إن كنتم صادقين काश किताब लूह महफ़ूज़ में वरी पंहिंजे पालणार ॾांहुं गॾु कयूं वञूं जिन असांजे आयतनि खे कूड़ जातो से गुंगा ऐं बोड़ा ऊंदाईअ में पियल आहिनि अलाह जंहिंखे घुरे तंहिंखे भुलाईंदो आहे जंहिंखे घुरे तंहिंखे सिधी वाट ते बीक ॾींदो आहे ऐं पैगंबर चओ तव्हीं ॾिसो जेकॾहिं अलाह जो अज़ाब अव्हां खे पहुचे या क़यामत तव्हां वटि अचे त जेकॾहिं अव्हीं सचायो त अलाह खां सवा कंहिंखे सॾींदा बल इहा तदून पयकयो मां तदून इलैन शाह वतन सोन मां तुशरिकून वलक़द अरसलना इला मुमिन क़बलिक वक़दना बिलबासाइ वज़राइ लअल्लहुम यतज़र्रऊन फलौला इज़ा जाअहुम बासुना तज़र्रऊ वलाकिन कज़्ज़बत क़ुलूबुहुम वज़य्यन लहुम शैतानु मा कानू यअमलून
फलमा नसू मा ज़ुकिरू बिही फतना अलैहिम अबवाब कुल्ल शै हत्ता इज़ा फरिहू बिमा ऊतू अख़ज़नाहुम बग़तन व इज़ा मुब्लिसून। ऐं पैगंबर तोखां न भलक खास उनखे सॾींदा पोइ जेकॾहिं घुरे त जंहिं मुसीबत जे लाइण लाइ वी खे सॾींदा आहियो त लाहे छॾे ऐं जंहिंखे अलाह सां शरीक कंदा आहियो उन ई माल विसारींदा। तोखां अॻु घणी उम्मत सां पैगंबर मोकिलिया पोइ उन नाफ़रमानी सबबु असां सख़्ती ऐं तकलीफ़ में पकड़ियो त मां न हुई ज़ारी कनि। पोइ जंहिं महिल असांजो अज़ाब वठनि पहुतो थिए तंहिं महिल छो न तेज़ारी कयाऊं पर दिलियूं सख़्तु थी वियूं ऐं जेके कमु कंदा हुआ से शैतान उन लाइ सिंगारिया। पोइ जेका नसीहत ॾिनी वियनि जंहिं महिल विसारियाऊं तंहिं महिल मथां हर शइ जा असां दरवाज़ा खोलिया ऐं अणगणई उन खे रोज़ी ॾिनी एतिरे क़दुरु जेके ॾिनो वियो तंहिंखां जॾहिं चङी तरह ख़ुशि थिया पोइ असां ओचितो उन मथे अज़ाब नाज़िल करे उन खे पकड़ियो पोइ उन माल हू नाउमेद थिया। फ़क़ुति अदाबिरल क़ौमिल लज़ीन ज़लमू वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ुल अरअय्तुम इन अख़ज़ल्लाहु समअकुम व अबसारकुम व ख़तम अला क़ुलूबिकुम मन इलाहुन गैरुल्लाहि यातिकुम बिही क़ुल उन्ज़ुर कैफ़ नुसरिफ़ुल आयाति सुम्मुम यज़द्दिफ़ून। क़ुल अरअयतकुम इन अताकुम अज़ाबुल्लाहि बग़तन औ जारतन हल युहलिकु इलल क़ौमु ज़ालिमून। एतिरे क़दुरु जो को ॾिनो वियो तंहिंखां जॾहिं चङी तरह ख़ुशि थिया त ओचितो पकड़ियो पोइ उन ई माल नाउमेद थिया। पोइ ज़ालिम क़ौम जी पार पटई वई सभु सारा अलाह जे ॼाण जे पालणहार खे जुगाए। ऐं पैगंबर चओ त ॾिसो त जेकॾहिं अलाह जा कन अवां जूं अखियूं खसे वठे अवां जी दिली ते मोहर हणे त उन अलाह खां सिवा केरु ॿियो ख़ुदा अवां खे हू ॾींदो। ॾिस त कहिड़ा दलील पिया बयानु करियूं वरी बहु पासो कंदा आहिनि। पैगंबर चओ तव्हीं ख़बर ॾियो जेकॾहिं अलाह जो अज़ाब अचतो या पधरो अव्हां खे पहुचे त ज़ालिम क़ौम खां सवा ॿियो को हलाक थींदो छा। ऐं पैगंबर ख़ुशख़बर ॾींदड़ ऐं ॾेजारींदड़ करे मोकिलियो तूं पुजनी मञियो पाण सुधारियाऊं तिनी खे को ऐं न की हू ग़मगीन रहंदा। वल्लज़ीन कज़्ज़बू बिआयातिना यमसहुमुल अज़ाबु बिमा कानू यफ़्सुकून। पोइ जिन असांजे आयतनि खे कूड़ भायो तिनी खे उन ई सबबा जो बदकार कंदा बदकारियूं कंदा हुआ अज़ाब पहुचंदो। क़ुल अक़ूलु लकुम इंदी ख़ज़ाइनुल्लाहि वला अअलमुल ग़ैब वला अक़ूलु लकुम इन्नी मलकुन अत्तबिउ मा युहा इलैया क़ुल हल यस्तविल अअमा वल बसीर अफला ततफ़क्करून। पोइ पैगंबर चओ तव्हां खे नथो चवां त मूं वटि अलाह जा के खज़ाना आहिनि न की आऊं कुझु ॼाणंदड़ आहियां न की अव्हां खे चवां थो तव्हां मलाइक आहियां जेके मूं न वई मोकिलियो वेंदो आहे तंहिंखां सवाइ ॿई ॿिए जी ताबेदारी न कंदो आहियां। ऐं चओ त अंधो ऐं सॼो हिकु जहिड़ा ई छा पोइ छो न फ़िक्र रखंदा आहियो। सदक़ल्लाहुल अज़ीम। मूसा सुनाई देगो अऊज़ु बिल्लाहि मिनश समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम काफ़ा या ऐन साद ज़िक्र रहमति रब्बिक अब्दहू ज़करिया इज़ नादा रब्बहू निदाअन ख़फ़िया
قال رب إني وأنا العظم مني واجتل الرأس شيبا ولم أكن بدعائك رب شقيا وإني كبت الموالي من ورائي وكانت امرأتي عاقرا فهب لي من لدنك وليا يرثني ويرث من آل يعقوب واجعله ربي رضيا يا زكريا إنا نبشرك بغلام اسمه يحيى لم نجعله من قبل سميعا अल्लाह बाजारे मेहरबान जे नाले सां शुरू काफ़ आया ऐं नसाद तुंहिंजे पालणार जी बाज सां माने ज़करिया ते तिल जो ज़िक्र आहे जॾहिं पंहिंजे पालणार खे गुजो ऐं ॿाॾाए सॼाई चयाईं त मुंहिंजा पालणार मुंहिंजे अॻिनि लिङनि जा ॾाढा सुस्त थियाईं बुढाईअ खां मुंहिंजो मथो अचो ते चमकियो आहे ऐं मुंहिंजा पालणार तोखे छॾण खां ना उमेद न आहियां ऐं पंहिंजे पोता पंहिंजे पोइ था पंहिंजे माइटनि खां डिॼां थो मुंहिंजी ज़ाल बुढड़ी वई पए तंहिं करे पाण वटां मूंखे वारस बख़्श जो मुंहिंजो वारस थिए याकूब जे औलाद जो बि वारस थिए पोइ मुंहिंजा पालणार हुनखे साले कर जो सूं त ज़करिया तां तोखे किनी घर जी मुबारक ॾियूं था जंहिंजो नालो याया आहे अॻितां अहिड़े नाले वारो कोई न कयो चयाईं त मुंहिंजा पालणार قال ربي أنا يكون لي غلام وكانت امرأتي عاقرا وقد بلغت من الكبر عتيا ऐं मुंहिंजा पालणार मूंखे पुट नाल में कीअं थींदो जो ज़ाल बुढड़ी ऐं ज़ई पाऊं पीढ़ीअ खां ऐं जोराईअ खां पीढ़ीअ खे पहुतो आहियां अला जे मलाइक जो त अहिड़ीअ तरह थियणो आहे तुंहिंजे पालणार जो अथई त मूंखे आसान न आहे बेजग तोखे न कांगे पैदा कयो आहे ज़करिया तूं असल में कीअं न वएं काल रबे जाली आई काला तो काला तो कले मना सला सलयालिन सविया फखर जाला कौमी मिनल मेरा बे बावाइल मन सबियो बुकरतों वसिया ज़करिया जो त मुंहिंजा पालणार मूला का निशानी मुक़रर कर ये औलाद कहिड़ी रीते इन आलम जी हर शइ जो असबाब हूंदो आहे जॾहिं सारा असबाब ऐं सारियूं शयूं ख़तमु थी वञे अलाह जो त ज़करिया तुंहिंजी निशानी आहे त माण्हूअ सां सादा टेरा ॾींहं रातियूं ॻाल्हाए न सघनि ये तुंहिंजी औलाद थियण जी निशानी पोइ महिराब मां निकितो पंहिंजी क़ौम लाइ ऐं उन खे इशारो ॾिनई त सुबुह ऐं सांझीअ जो अलाह जी पाकाई बयानु करियो छाजे लाइ अथई तव्हां पोइ वक़्तु इबादत जे करे अलाह वटि तमामु बहितरीन भलारा वक़्त आहिनि सुबुह जे महिल त अलाह जा मलाइक नाज़िल थींदा आहिनि ई त हू वक़्तु जॾहिं नाफ़रमान क़ौमे मथे अज़ाब जो चाबक अलाह जे तरफ़ां वठो अलाह पाक दा क़ुरान मजीद जे अंदरि केतिरी जाई मथे जो त आहे मुंहिंजा पैगंबर जिनी क़ौमे नाफ़रमानी कई उन दा क़ौमे जो असां पिरबात माल पारूं बेशक पटयूं वाना न मिलदुना व ज़कातूं व कानत किया व बरम बे वाले दय वलम यकुन जबारन असिया पोइ असां त हुनखे पुट जी रुगी मुबारक ॾिनी हेतिरी न बलक चयो त या तुंहिंजी दुआ घुरण जे सबबु रुगो पुट ॾियो एतिरो न बलक उनजो नालो पिण असीं तोखे मुक़ररु करे ॾियूं था उनजो नालो या आहे अॻे त असां कंहिंजो पिण नालो न ई रखी ॾिनूं पोइ जॾहिं ॼमी ॾाहें वरे जो थियो तॾहिं असां चयो त या किताब खे मोहकम वठ ऐं ॿाराणीअ में तव्हां सां इल्मु उनखे अता कयो
पाण वटा शफ़क़त ऐं सुठाई ॾिनी परहेज़गार वनान मिलदुना वज़कातूं वकान तक़िया वबरम बेवाले दवलम यकुन जबारन असिया वसलामुन अलैहि यौम वुलिद व यौम यमूतु व यौम युबअसु हय्या वज़कुर फिल किताबे मरियम इज़न तबस्सम मिन आलिहा मकानन शरक़िया फ़तख़ज़ मिन दूनिहिम हिजाबन फ़अरसलना इलैहा रूहना फ़तमस्सला लहा बशरन सविय्या क़ालत इन्नी अऊज़ु बिर्रहमानि मिनका इन कुन्त तक़िया क़ाल इन्नमा अना रसूलु रब्बिकी लिअहब लकी ग़ुलामन ज़किया पाण वटा शफ़क़त ऐं सुठाई ॾिनी तूं परहेज़गारो पंहिंजे माउ ऐं पीउ सां नेकी करण वारो अठीलो ऐं नाफ़रमान न हो पोइ जंहिं ॾींहुं ॼाओ ऐं जंहिं ॾींहुं मरंदो ऐं जंहिं ॾींहुं जीअरो थींदो तंहिं ॾींहुं मद सलाम हुजे ऐं मुंहिंजा पैगम्बर मरियम जो किसो किताब में यादि कर जॾहिं पंहिंजे घर वारनि खां ओभर जे हंधि पास भरतई पोइ खाइनि कोट वरिताई पोॾां पंहिंजो मलाइक मोकिलियो पूता ॾिसण में उन लाइ पूरो माण्हू थी बीठो ऐं मरियम चयो ताऊं तोखां बाज़ारे अलाह जे साम्हूं पवां थी जेकॾहिं परहेज़गार इएं त मूंखां परे थी जिबरील चयो त आहे अलाह जी बानी तुंहिंजे पालनहार जो मोकिलियल मलाइक या तोखे चङू नींगर बख़्शियां मरियम चयो त काल ताना यकूनु ली गुलामुं वलम यमससनी बशरुन वलम मको बगिया काल कज़ालिके काल रब्बुके वला येनौ वलनजलो आयतन लिन्नासि वरहमतम मिन्ना वकान अमरम मक़दिया फअमलतु वनबी मकानन कसिया फअजाअल मकाज़ो इला जिज़िन नकलते कालत या लैतनी मितो क़ब्ल हाज़ा वकुनतु नसिय्यम मनसिया मरियम चयो त मूंखे भला ॿार कीअं थींदो जो मूंखे कंहिं न की माण्हू छुयो ऐं न की आउं बदकार आहियां मलाइक चयो त अहिड़ीअ तरह थियणो आहे तुंहिंजे पालनहार फरमायो त इहो मूंखे सवलो आहे इन लाइ त उन खे माण्हूअ जे लाइ पंहिंजे तरफ़ खां निशानी ऐं बाज जो वसीलो करियो इहो त कमु ऐं मरियम रब जे तरफ़ां ठहिरायल आहे पोइ उन सां पेट थियसि ऐं उन सां पर बरंद लंघ ते पोइ वहम जे सूरे खजीअ जे थणे ॾांहुं नेसे चयाईं त जेकर हिन खां अॻु मरां त असुल विसरी वियल हुजां त चङो हुजे हा फनादा मिलता ते आला ताज़नी कद जाल रबो के तात के सरिया पोइ मलाइके ठीअं तरफ़ खां सॼो त ॾुख न कर बेगन जे पालनहार तां तोखे तमामु पसंदि कयो तुंहिंजे हेठां तां नहर जारी कंहिं खजीअ जे थोरे खे पाण ॾांहुं धूण थो थिए ताज़ियूं खारकूं छाणी पोइ खाए पी नेण ठार वौज़ी लहके बेजे नकल ते तुसां के तल के रुतबन जनिया फकूली बशरबी वकरी आहे नल फैमा तरियन मिनल बशरे आदन फकूलीनी नज़र तो ले रहमान फकूलीनी नज़र तो ले रहमान सौमन बलनो कले मल यौम इनसिया पोइ खाइनि पियो खाए पी नेण ठार पोइ जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे ॾिसे त चओ मूं अलाह अलाह रोज़ो रखियो आहे रोज़ो अहिड़ी शइ आहे जो उन जे अंदरि माण्हू बेकार बकवास नथो करे सघे त अलाह पंहिंजे पाक कलाम में चयो मरियम खे चयो त को माण्हू तोखे मिले त हुनखे चओ त कंहिं साम्हूं न ॻाल्हाईंदे त मुंहिंजे रब जे इलाह मूं रोज़ो रखियो आहे तंहिं करे अॼु आउं कंहिं माण्हूअ सां न ॻाल्हाईंदुसि पोइ हुनखे पंहिंजी क़ौम वटि जॾहिं बचे खणी आवे तॾहिं क़ौम जा माण्हू हितां न मीण ॾियणु लॻा त भला कुंवारी छोकिरीअ खे भला औलाद कीअं थिए
कालू या मरियम लक जेत शायल फरिया या कुदारो नमा कान बो के मर असोयुम वमा कान दो मो के बगिया पाशारत ले कालो का बनो कले मोमन कान बिल मादे सबिया उलगे पंहिंजी कौमट खणी आई चाहींदा कौम जे माण्हूअ मरियम बेशक तो बुछड़ी शयांदी हारून जी भेण नकी तुंहिंजो पे बदकारो नकी तुंहिंजी मां पोइ ॾांदे इशारो ॾिनई त मूंखे नकी ताना ॾियो नकी मियणा भलक अवांखे ॻाल्हाइणो वञी इन छोकिरे से ॻाल्हायो कौम जा माण्हू चवण लॻा त जेको पींगे में पियल तंहिंजे भला कीअं ॻाल्हायूं कालो कैवलो कले मो मन कान बिल मादे सबिया कालनी अब्दुल्ला आतानियल किताब वजलनी नबिया वजलनी मुबारकन इलमा कुलतो आसानी बिसलाते व ज़काते मा दुमतो आइया वबरम बे वालिदती वलम यजलनी जबारन शकिया इशारो ॾिनई चाहीं त जेको पींगे में छोकर तंहिंसां भला कीअं ॻाल्हायूं पींगे में पियल ईसा अलाह जो पैगंबर अलाह तां हुनखे ज़बान ॾिनी चाहीं त अलाह जो बानू आहियां मूंखे किताब ॾिनूं मूंखे मुंहिंजे रब हिन हाल में यानी निंढपण जे वेय में मूंखे पैगंबर रखियो आहे जिते हूंदो उते मूंखे बरकत वारो कयाईं जंहिंखे जीअरो हूंदो ते मूंखे नमाज़ पढ़णा ऐं ज़कात ॾियण जो हुकुम कयाईं मुंहिंजे माउ सां मूंखे नेकी चङाई कंदड़ कयाईं मूंखे अतीलो बदबख़्त न कयाईं जंहिं ॾींहुं आउं जाओसि जंहिं ॾींहुं मरंदसि ऐं जंहिं ॾींहुं वरी जीअरो थी उथियुमि तंहिं ॾींहुं मूं ते सलाम ज़ाले कई सभनु मरियम कौल लकिलदी पी यमतरूद मा कान लिल्लाह यतकिद मिन वलदिन सुबान इज़ कज़ा अमरन फइन्नमा यक़ूलु लहु कुन फयकून व इन्नल्लाह रब्बी व रब्बुकुम फअब्दू हाज़ा सिरातुम मुस्तक़ीम इहो त किसो ईसा पुट मरियम जो आहे सॼी ॻाल्हि जंहिंमें माण्हू शक कंदा आहिनि त भला भेणिया पिए जे औलाद कीअं थिए अलाह त चए थो त आदम जो तव्हां नकी मां नकी पे तंहिंखे मूं पैदा कयो त भला मूंखे मां बनाइण कीअं ऐं भला ॾुखियो न भलक मूंखे नकी औलाद वठण जोगाईंदो ऐं आउं तार ऐब खां पा कयां जॾहिं को कमु कंदो आहियां तॾहिं हुन लाइ रुगो चवंदो आहियां त थी तॾहिं हू थी पवंदो आहे अलाह तां मुंहिंजो पालणहार ऐं अव्हां जो पालणहार तंहिं करे इबादत करियो इहा सिधी वाट हक़ तलब अलाज़ाबो मिन बैनिहिम बवैलु लिल्लज़ीन कफ़रू मिन मशादि यौमिन अज़ीम पोइ किनी टोलीअ पाण में इख़्तिलाफ़ कयो पोइ काफ़रनि लाइ वॾे ॾींहं जे आॾे थियण खां ख़राबी आहे असमे बेम अबसिर यौम यातूनना लाकिन ज़ालिमूनल यौम बिज़लाल मुबीन वानज़िरुम यौम लसरते इज़ क़ुज़ियल अमरु वहुम बिग़फ़लतिन वहुम ला युमिनून पोइ जंहिं ॾींहुं असां वटि ईंदा तंहिं ॾींहुं कहिड़ो न चङो ॿुधंदा ऐं कहिड़ो न चङो ॾिसंदा पर ज़ालिम अॼु पधरी गुमराहीअ में आहिनि वानज़िरुम यौम लसरते इज़ क़ुज़ियल अमरु वहुम बिग़फ़लतिन वहुम ला युमिनून पेशमानीअ जे ॾींहं खां ढिॼार जंहिं ॾींहुं कमु पूरो कबो हू गफ़लत में ईमान न आणींदा इना नानो नरे तुलर्ज़ व मन अलैहा व इलैना युरजऊन बेशक असीं ज़मीन जा जेकी मत तंहिंजा आवारस आहियूं ऐं असां ॾांहुं मोटाया वेंदा वज़कुर फिल किताबे इब्राहीम इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या
इज़ काल ले अबी या बदेले मताबुदो माला यसमो वला युबसिरो वला युगनी अनक शैया या अबदेनी कद जानी मिन लिल में मालम याते गवतबेनी आदे सिरातन सविया। ऐ मुंहिंजा पैगंबर इब्राहिम जो किसो किताब में यादि कर, बेशको सजो पैगंबर जॾहिं पंहिंजे पीउ खे चयाई ऐं अबा जेकी नकी ॾिसे नकी तोखां कुझु ठारे तंहिंजी पूॼा छो कंदो ऐं मुंहिंजा पे बेशक अलाह जे पार खां मूं वटि सम्झा वई जा तो वटि न आई तंहिं करे मुंहिंजी ताबेदारी कर थो कयूं सिधो रस्तो ॾेखारियां। या बदेला ताबुद शैतान इल्म शैतान कान लिरहमान असिया। ऐं मुंहिंजा पिया तो शैतान खे न पूज छो त शैतान तां अलाह जो ना फरमान। या अबदेनी अकाब यमसक अज़ाब मिर रहमान हतकून ले शैतान वलिया। ऐं मुंहिंजा पियाऊं तो ते अलाह जे अज़ाब पुॼण खां डिॼां थो मथां त तूं शैतान जो संगती थिए। काल रागे बुल अनदन आलियती या इब्राहिम लैलम तन तैलार जो मनकुम वजरुनी मलिया। ना फरमान पे जो त इब्राहिम तूं मुंहिंजे माबूदे खां फिरण वारो ऐं छा जेकॾहिं न रोकबे त तोखे ज़रूर पथरे सां मारींदसि घणी मुदत मूंखां तूं पासे अचे। काल सलामुन अलैका सस्तगफिरो लक रब्बी इन्नहु कान बी हफीया। इब्राहिम चयो त आहे मुंहिंजा पिया तो ते सलाम हुजे मूंखे काए परवाह नाहे जे मुंहिंजे रब जो तूं ना फरमान आहे त न की तुंहिंजी विदारत जी न की तुंहिंजी दौलत घर जी मूंखे ज़रूरत मुंहिंजो आख़िरी तो ते सलाम है तुंहिंजे पीउ जी मोहबत कना मुंहिंजे रब जी ऐं मुंहिंजे दीन जी मोहबत मूंखे वधारे पसंदि मूंखे न की तुंहिंजो घर न की तुंहिंजे मुल्क जी ज़रूरत आहे तुंहिंजी ज़मीन पण छॾे वेंदुसि तौला करे मुंहिंजे रब वटि ऐं बख़्शिश घुरंदुसि। सस्तगफिरो लक रब्बी इन्नहु कान बी हफीया। मुंहिंजे पालणार वटां बख़्श घुरंदुसि त उहो मूं ते वॾो महिरबान आहे। वाह तज़ेलो कुम वमा तदून मिन दूनिल्लाह वदो रब्बी असाला कुल बे दुआए रब्बे शकीया। अलाह का सेवा जंहिंखे सॾींदा आहियो तंहिंखां अवां खां पासो करियां थो तुंहिंजे पालणार जी मुंहिंजे पालणार जी इबादत कंदसि उमेद त मुंहिंजे पालणार जी इबादत करण खां बदबख़्त न थींदसि। हलमा तज़लुम मा याबुदून मिन दूनिल्लाह वबना लहू इसहाक व याकूब व कुलन जअलना नबिय्या। अलाह खां सिवा जंहिंखे पूॼींदा तिनी खां पासो कयईं तॾहिं असां उन मथे तारामत करे उनखे इसहाक ऐं याकूब अता कयो पोइ असां त उनजे सारे नस्ल खे पैगंबर कयो। वहबना लहुम मिन रहमतिना वजअलना लहुम लिसान सिदक़न अलिया। ऐं पंहिंजी बाज मां घणियूं शयूं उनखे अता कयूं उनजी चङी यादगिरी असां बुलंद कई। वज़कुर फिल किताबे मूसा इन्नहु कान मुख़लसन व कान रसूलन नबिय्या। ऐं मुंहिंजा पैगंबर किताब में मूसा जो किसो यादि कर बेशक हू त मुंहिंजो चूंडियल पैगंबर ऐं नबी हो। वनादैना मिन जानिब तूर लैमन वकरबना औ नजिया ववबना लहू मिन रहमतिना अका हारून नबिय्या। ऐं तूर जबल जे सॼे बरका सां सॼो बमज़ा थियण लाइ वेझो कयो ऐं पंहिंजी बाज सां भाउ हारून पैगंबर करे अता कयो। ऐं मुंहिंजा पैगंबर किताब में इस्माइल जो किसो यादि कर
वज़कुर फिल किताबे इस्माईल इन्नहु कान सादिक़ल वादे व कान रसूलन नबिय्या व कान यामुरु अहलहु बिस्सलाति व ज़काति व कान इंद रब्बी मर्ज़िया। किताब में इस्माइल जो किसो यादि कर, बेशको अंजाम जो पूरो पैगंबर नबी इहो पंहिंजे घर वारनि खे निमाज़ ऐं ज़कात जो हुकुम कंदो, पंहिंजे पालण हार वटि पसंदो। सदक़ल्लाहुल अज़ीम।